वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान मां पोलियो जहिड़े मूज़ी मर्ज़ जी पाड़ पटण लाइ हुकूमत सां सहकार कंदड़ भाईवार दोस्त आलमी तंज़ीमुनि जो थोराइतो आहियां। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ समूरे मुल्क मां पोलियो जे ख़ात्मे लाइ ख़ुसूसी पोलियो मुहिम जी शुरूआत करे छॾी आहे, जंहिं दौरान मुल्क जे 115 ज़िलनि में 5 वरनि खां घटि ॼमार जे 3 करोड़ ॿारनि खे पोलियो खां बचा जा फुड़ा पियारिया वेंदा। 9 मई खां 15 सेप्टेम्बर ताईं जारी रहंदड़ इन ख़ासि मुहिम तहत 2,86,000 पोलियो वर्कर्स घर वञी ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारींदा। वज़ीर आज़म ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पियारण बैदि ख़िताब कंदे चयो त पाकिस्तान मां पोलियो जे मूज़ी मर्ज़ जे ख़ात्मे लाइ हुकूमत सां ऐं दोस्त आलमी तंज़ीमुनि जो सहकार कंदड़ भाईवारनि जो थोराइतो आहियां। ये जो एक दाग है पाकिस्तान के माथे पर, ये हमेशा के लिए ख़त्म हो जाएगा। ये बीमारी पाकिस्तान की सरहदों से हमेशा के लिए चली जाएगी और दोबारा कभी वापस नहीं लौटेगी। इसके लिए मैं वफाकी जो हमारे जो टीम है जनाब डॉक्टर भरत साहब की सरबराही में और कैप्टन वकास जो ही इज़ अ ग्रेट फुट सोल्जर और सारी हमारी जो मुतल्लिका जो महकमे हैं, मिनिस्ट्री ऑफ इंटीरियर, एमओ डिवीज़न और सिक्योरिटी के जो हमारे जो सोल्जर्स हैं, ऑफिसर्स हैं, उन इलाकों में ख़ास तौर पर जहाँ पर सिक्योरिटी का अंदेशा होता है, सब मिलकर और पोलियो वर्कर्स जो हैं पूरे पाकिस्तान में सूबाई वज़राए आला, सूबाई चीफ सेक्रेटरीज़, हेल्थ मिनिस्टर्स, हेल्थ सेक्रेटरीज़ के साथ मिलकर इंशाअल्लाह इस मुहिम का बड़ा एक मौसर नतीजा निकलेगा और अल्लाह ने चाहा तो आने वाले माह साल में इंशाअल्लाह इसका ख़ात्मा होगा। मैं आज इस पुरवकार मगर सादा तकरीब में तमाम जो हमारे जो यहाँ पर मेहमान निगरामी उनको खुशामदीद कहता हूँ। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त वफ़ाक़ी सूबाई उहिदेदारनि ऐं पोलियो वर्करनि, सिक्योरिटी एहलकारनि समेत सभिनी जूं पोलियो जे ख़ात्मे लाइ कोशिशूं साराह जोगियूं आहिनि। मियां शहबाज शरीफ़ वालिदेन खे अपील कंदे चयो त पंहिंजे 5 वरनि खां घटि ॼमार जे ॿारनि खे माज़ूरीअ खां बचाइण लाइ पोलियो वैक्सीन जा क़तरा ज़रूरु पियारीनि ऐं पोलियो जे टीमुनि सां सहकार कनि। तक़रीब में वज़ीर आज़म जे सिहत बाबति कोऑर्डिनेटर डॉक्टर मुख़्तार, वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन, यूनिसेफ, गेट्स फाउंडेशन ऐं गॾियल क़ौमुनि जे नुमाइंदनि समेत आला अमलदार बि मौजूदु हुआ।